सब खां पहिरियां असांखे इहा जांच करणी पवंदी त सोट छोकिरीअ खे छॾे किथे आयो आहे। जेसिताईं इहा छोकिरी असांजे हथ नथी अचे न, तेसिताईं रहज़न वारनि सां ॻाल्हियुनि जी वाट हथ न ईंदी। सोट जा कुझु गहरा दोस्त सुझनि था था, जे तव्हां इजाज़त ॾियो त मां हुन जी उते जांच करे अचां। हिकु त छोकिरी खे अहिड़ी जाइ ते कॾहिं बि न छॾींदो जिते असांखे शक पए। ऐं ॿी ॻाल्हि त छोकिरी खे अहिड़ी जाइ ते छॾे ईंदो जेको कॾहिं बि असां सां सचाई न कंदो। पोइ त छोकिरी खे ॻोल्हण नामुमकिन आहे दादा। बहरहाल जेसिताईं इहा छोकिरी नथी मिले न, तेसिताईं मसइलो कॾहिं बि हल कोन्हे। दादा तूं रहज़न सां सिधी ॻाल्हि करियो त छोकिरीअ जी असांखे का बि ख़बर कोन्हे। बाबा तव्हां ॻाल्हि सम्झो, जेकॾहिं मां भलो साईं खणी ऐं रहज़न जे अॻियां हथ रखे उन ते ॻाल्हि कयां हा न, त बि इहो रहज़न ॻाल्हि कॾहिं बि कोन मञे हा। रहज़न वारनि खे इहा पक आहे त छोकिरी खे अॻवा मुंहिंजे चवण ते कयो वियो आहे, न त सोट खे अॻवा करण जी हिमत ई कान हुई। जेसिताईं सौट सां न मिलबो, उनखां पुछा न कबी, तेसिताईं छोकिरी खे ॻोल्हण नामुमकिन आहे। हिकु त सोट सां असांखे मिलण कोन ॾींदा, पर जेकॾहिं रहज़न सां इहा ॻाल्हि कंदासीं न, त उहो कमीनो इन ॻाल्हि खे बि ड्रामो सम्झंदो। मां चवां थो हिते वेही वक़्तु न विञायो। हिकिड़े तरफ़ अली खान तूं निकिरी वञ, ॿिए तरफ़ पीरल तूं निकिरी वञ। अलाह कंदो त इहा छोकिरी मिली पवंदी। मंसूर खान, जेको कुझु तव्हां चयो आहे न, मां उन मसइले खे हल करणु आहियां। जेकॾहिं असां ॻाल्हियूं करणु चाहियो था ऐं पंहिंजी ग़लतीअ जो अज़ालो करणु चाहियो था, त सभ खां पहिरियों मुंहिंजी भेण मुंहिंजी वारी। शक जी बुनियाद ते ककर कॾहिं बि ॻाल्हियूं कामयाब न आहिनि। हिक ॿिए जे मथां भरोसो आहे। मूं ग़लती जो एतिराफ़ कयो आहे, पर हिन ॻाल्हि ते तोखे एतबार करणो पवंदो, यकीन करणो पवंदो त छोकिरी में ख़बर आहे मंसूर खान त मुंहिंजी भेण तो वटि न आहे। असांजी छोकिरी जीअं ई खोफ खां ॻोठ खां ॿाहिरि निकिती हुई त हुनखे वाट ताईं मुराद वारनि अॻवा कयो, ऐं हिन ॻाल्हि जो उहे इक़रार बि करे चुका। मुराद वारा एॾो वॾो क़दम खणनि था, मोदी कॾहिं बि न आहे सोचियो। मुराद वारा तव्हांजी वॾी इज़त कंदा, पर मुंहं जी मुशाबत। पर हू अंदर जा केतिरा कारा ऐं नियत जा पलीता आहिनि, इहो तव्हां अंदाज़ो बि नथा लॻायो। ऐं असीं अंदरां जहिड़ा आहियूं, ॿाहिरां जोड़ा आहियूं। जे दोस्ती रखूं त बि सिधी, जेकॾहिं दुश्मनी रखूं त बि सिधी। जेकॾहिं मीर शाहनवाज़ खान सां असां वफ़ादारी कंदा आहियूं त असीं कॾहिं बि हुनखे धोखे ॾियण जो सोचियो बि न। पर मुराद वारा तव्हांजी ऐं असांजी दुश्मनी फ़ाइदो वठनि, ऐं मुंहिंजी भेण खे हुननि अॻवा करे गुम कयो आहे त जीअं असां पाण में विढ़ी तबाह थियूं। ऐं असां जल्दबाज़ीअ में को बि क़दम न खयो। असां पंहिंजी भेण जी ॻोल्हा कई ऐं पोइ ई ख़बर पई त असुल दुश्मन केरु आहे। पुट मां तोखे पहिरों चकरी एतिरो परेशान ॾिसां पियो। छा रहज़न वारनि असांखे मारण जो पको प्रोग्राम करे छॾियो आहे? चचा ही ख़ौफ़ ऐं परेशानी मौत जे करे न आहे। पोइ पुट छा ॻाल्हि आहे जंहिं तोखे परेशान करे छॾियो आहे? चचा मूं पंहिंजे ख़ानदान जी भलाई ख़ातिर हिकु क़दम खयो ऐं वो क़दम ग़लति साबित थी वियो। ख़ातिर हिकु क़दम खयो ऐं वो क़दम ग़लति साबित थी वियो। सौट खे ख़बर पइजी वई आहे त मां उनखां राज़ निकालो आहे। पहिरियां बि ईअं ई थियो त मां ख़ानदान जी भलाई जो सोचियो, पर सोट उनखे पुठे ॾिनी। ख़बर न आहे त छो हर बारे मूंसां यूं ई थींदो आहे। हर बार
जॾहिं जॾहिं मां ख़ानदान जी भलाई जो सोचंदो आहियां त उहो कमु मुंहिंजी ग़लतियुनि में शुमार थी वेंदो आहे। पुट मालिक भलाई कंदो, वो परेशानी न थी। जेकॾहिं तो भलाईअ जो सोचियो आहे उन में ई भलाई हूंदी पुट। चाचा हिन वक़्तु असां मुसीबत में अची विया आहियूं। सौट मूंखे ई ग़लति सम्झंदो, छो त हुन मूंखे पहिरियां ई चयो त सोडल तुंहिंजी सोच ऐं रज़न वारनि जी सोच मुख़्तलिफ़ आहे, तो हुनखे कॾहिं बि मुतमइन करे न सघंदा। मूं सोचियो हो त हू तॾहिं जो लिहाज़ कर, ईंदड़ मथां हथ न खण। चाचा हिते इंसान न पर जानवर न, ऐं जानवरनि खे इंसाननि जी ॿोली सम्झ में न आहे। उन्हनि खे सिर्फ़ु हिकु ॿोली सम्झ में ईंदी आहे, जेका हथियार जी ॿोली। बस मां अॼु वञी मुराद वारनि सां मिलां थो ऐं उन्हनि सां ॻाल्हाए ॾिसां थो त हू छा था चवनि ऐं उन्हनि छोकिरीअ खे छाजे करे आयो आहे। हू छा था चाहिनि उन सां असांजो को बि सरोकार न आहे। मुंहिंजी भेण तव्हांजे करे करां ऐं तव्हांजे करे इहा बात आहे। हाणे मोटाइण तव्हांजो कमु आहे। ककर मां चवां थो त इहो बहितर थींदो सभु दुनियूं साम्हूं वेही ॻाल्हियूं। असीं मुराद वारनि सां के बि ॻाल्हियूं करणु नथा चाहियूं। आख़िरी दुश्मनी खे केसि ताईं खणी आख़िरी हल ॻाल्हियूं ई आहिनि ऐं वधीक जेतिरी देरि कंदव ओतिरो रत वहंदो। मूंखे ॻाल्हि ॿुधायो, छा तव्हां अञा बि रत वहाइणु चाहियो था? मंसूर खान, पहिरियां मुंहिंजी भेण खे वापसि कयो, पोइ ई असांजे विच में ॻाल्हियूं थी। जेकॾहिं पाण में निबिरी था वञो त हुन खां पोइ ई सोचींदासीं त मुराद वारनि सां छा करिणो आहे छा न आहे करिणो। छो त हिते सिर्फ़ु मुंहिंजी मर्ज़ी न हलंदी, सोट रहंदनि मूंखां वॾो आहे, जीअं उहो चाहींदो। बाक़ी जेको मसइलो हिन वक़्तु मां खणी आयो आहियां न, तव्हां हुन मसइले खे हल कयो। ठीकु आहे कका, नई मसइले ॻाल्हि कयो, पर हिन में हाणे वधीक देरि थियणु न खपे। मंसूर खान, तूं बेफ़िक्र आहे ककर। मां अॼु वञी मुराद वारनि सां ॻाल्हायां थो, तव्हांखे सुभाणे हाल अहवाल ॾींदुसि। मालिक भलाई कंदो, ॾींहं ॿिनि में मां तव्हांजी छोकिरी वापसि कराए ॾींदुसि। असां बि इहो ई चाहियूं था त असांजे विच में दुश्मनी ख़तमु थियणु घुरिजे। ठीकु आहे मंसूर खान। अदा हिकु कमु चवां, जवाब त न ॾींदे। ॿियो त ख़ैर आहे न, हिस्सा न घुरिजां, बाक़ी ॿियो जेको वणे सो चओ। अदा हिनखे त पैसनि जी ज़रूरत हुई, हाणे पाण कमाए पंहिंजी ज़रूरतूं पाण पूरियूं करे, सॼी ज़िंदगी कमाए हिनखे मां कोन खाराईंदुसि। कुंवारी थी घर में वेठो आहे। अदा कमु त ॿियो आहे, तूं अॼु ई पैसनि जी ॻाल्हि थो करें, बाक़ी हाणे मां पाण कमाए पंहिंजूं ज़रूरतूं पूरियूं कयां थो। ॿियो कमाल ॻाल्हि करे करणु जहिड़ो हूंदो त कंदुसि। अदा असुल ॻाल्हि इहा आहे जो मां शादी करणु थो चाहियां। जेकॾहिं थी सघे त खानण खां उनजी धीउ जो संग मुंहिंजे लाइ घुरंदे। जेकॾहिं खानण खां संग घुरियो न त उहो बदो घुरंदो, ऐं बदे में अधी जो संग घुरंदा। हाणे अधी खां पुछ राज़ी आहे? अदा तव्हां ॼाणियो तव्हांजो कमु, मूंखे विच में न आणियो। ॿुधी छा चई? अदा तूं हिनखे छॾ, जिथे असां चाहींदासीं हिन जी शादी उते करंदासीं, हिन जी थोड़ी मर्ज़ी हलंदी। छो न मुंहिंजी मर्ज़ी हलंदी? तव्हां अंधे मंडे गूंगे काणे जे पोयां मूंखे लाए छॾियो त छा मां हुन सां शादी कंदसि? असां अंधे मंडे जी ॻाल्हि नथा कयूं, पर खानण जा पुट त सुरीला आहिनि न। हा वॾा सुरीला आहिनि, हिन ॻोठ खे ख़बर आहे जेके हॾाराम ऐं निकम्मा आहिनि उहे खानण जा पुट आहिनि। पर अदी बस हाणे बस फैसलो थी वियो आहे, अधी राजी कान्हे। हा बाक़ी हुननि जी छोरी जी आंधी थी आहे ऐं तोखे पसंदि करे थी, हिन ॻाल्हि सोचींदासीं। बस अदी तो मुंहिंजो ख़याल कमु ठाहे। बाबा इन छोकिरी जे अगवा जो इल्ज़ाम तव्हांजे मथां लॻो, इहा ख़बर त मुराद वारनि खे बि पई हूंदी, मुराद वारा ख़ामोश रहिया, छा इहो धोखो न आहे? हैदर, कॾहिं कॾहिं इंसान कावड़ में अची करे
अॻु में ई फ़ैसिलो तइ करे अॻे माण्हू खे गुनाहगार करे वेंदो आहे, पर जॾहिं उहो माण्हू साम्हूं ईंदो आहे त हक़ीक़त उनजे बरक्स हूंदी आहे। तॾहिं त चवंदा आहिनि त जज़्बात में कयल हर फ़ैसिला ग़लति हूंदा आहिनि। तंहिं करे असां मुराद वारनि सां मिलण खां पहिरियां का बि पंहिंजी राय नथा ॾेई सघूं। बाबा मां त चाहियां थो मुराद बेकसूर हुजे, हू सभ खां वधीक तव्हांजी इज़त कंदो आहे। ख़ुदा कंदो त असां में इहे ई मोहबत क़ाइमु हूंदी, ऐं जेके बि थोरी घणियूं ग़लतियूं ऐं कोताहियूं थियूं आहिनि उहे ॻाल्हियुनि ज़रिए हल थियूं। बाक़ी जेकॾहिं असां कावड़ ऐं जज़्बात नफ़रतूं वधी तॾहिं त चवंदो आहे त असांजी क़ौम जे विच में के एॾा वॾा इख़्तिलाफ़ न आहिनि जेके हल न थी सघनि। बसि उन लाइ असांखे थोरो सब्र जो मुज़ाहिरो करणो। इन सब्र जो कमाल तो ककर जे साम्हूं ॾिठो आहे। जेकॾहिं ककर जे साम्हूं मां पंहिंजो ॾाढ ऐं जबर ॾेखारिया हा न, उहे हू मुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधियूं अणॿुधियूं करे हितां निकिरी वञे, पर हाणे हू असांजी शराफ़त जो कसम राज़न वारनि जे साम्हूं बि खणो। इहा मंसूर खान जी मकर हुई। उनखे ख़बर हुई त तूं उनजे तॾे ते हथियार नथो हलाए सघे, इन करे हुन तुंहिंजी कावड़ खे थधो कयो। सोट मंसूर खान जी अखियुनि में असां लाइ नफ़रत न हुई ऐं हुनजे चेहरे ते मकारी ऐं फ़रेबी नज़र न आयो। जेकॾहिं एॾो ई सचो आहियो मुहिबतन आहे त हू 2 ॾींहंनि जे अंदर असांजी छोकिरी खे वापसि आणींदो। जेकॾहिं ईअं न थियो त पोइ सम्झी छॾ त इन्ही खां वधीक तोखे पूरी दुनिया में न मिलंदो। छोकिरनि छोकिरी खे ॻोल्हे नथो आहे, तूं 1 ॿिनि ॾींहंनि में घर में ॾिसंदी। तव्हांजी दिलेरी इन में ई आहे त तव्हां पंहिंजी न्याणीअ मथां ज़ुल्म कयो, छॾियो हुनखे त पंहिंजी ज़िंदगी जीए। भले भले उनखे असां आज़ाद छॾे ॾियूं, जीअं पूरे ॻोठ में असांजी इज़त खे लॼंदी रहे। तुंहिंजी कहिड़ी इज़त आहे जो तूं वतींदो पंहिंजी इज़त जी ॻाल्हि कंदो? छा में मुंहिंजी इज़त ख़राब आहे? ॿुधाए मूंखे। काल्ह को ॾींहुं आहे मुराद जा ॿाहिरि तोखे उताक में कुटको ॾेई विया ऐं तुंहिंजियूं रड़ियूं राजन ॿुधियूं। छा इहा तुंहिंजी इज़त आहे? जेकॾहिं उन्हनि मूंखे कुटियो आहे न, उन्हनि जा बि हमरा असां वटि क़ैद आहिनि। छा तोखे इहा ख़बर न आहे? हिकु पोड़े खे वाट तां ॿधी आयो ऐं ॿियो तव्हांजी औताक ते आयो, उनखे तव्हां ॿधी विहारे छॾियो। तुंहिंजी दिलेरी इन में आहे त तूं बि उन्हनि वांगुरु जीअं तोखे हिते कुटे विया न औताक ते वञी। बस कर उन्हनि खे कुटको ॾियां न ॾियां, पर उनखां पहिरियां ई ये तुंहिंजूं टंगूं भॻल हूंदियूं। इहो ई त तोखे चवां थी न, तुंहिंजी दिलेरी इन में ई आहे त तूं घर जी मायुनि मथां हथ खणंदे, तूं ॿाहिरि वञ त तोखे धूल जीअं कुटे। चुप करे रखंदो साईं नेड़ी ते लत ने भागी इन मस्त मां गॾु नथी कम शिरड़ीअ जा रिछड़ी गदी। छोकिरी त 1-2 ॾींहंनि में वापसि अची वेंदी, उन जो ज़िम्मो मंसूर खान खयो आहे। हाणे मूंखे इहो ॿुधा त तुंहिंजो छा करे? जेकॾहिं तूं असांजो चवण वठी आहे न त छोकिरी असांजे हवाले करी आहे ऐं असां तोखे आज़ाद करे छॾियो आहे। मूंखे तव्हांजी ज़बान जे मथां को बि भरोसो न आहे। जॾहिं तोखे असांजे मथां भरोसो ई न हुयो त पोइ तोखे कहिड़ो लाचार हुयो जो मौत जे मुंहं में अची? पहिरियां मां सम्झो त तव्हां में के जवानी वारा अखर हूंदा, पर हिते अचण खां पोइ ख़बर पई त तव्हां में त इंसानियत ई न आहे। सोडल असां जहिड़ा बि आहियूं तुंहिंजे साम्हूं आहियूं। तोखे सिर्फ़ु इहो ॿुधाइण चाहियूं था त जंहिं ॾींहुं छोकिरी वापसि आई त उन ॾींहुं तव्हांजा लाश हितां वेंदा। तोखे हिकिड़ी शर्त ते माफ़ी मिली सघे। तव्हांजी ख़ैरात में ॾिनल ज़िंदगी मूंखे क़बूल न आहे। जेकॾहिं हितां वियसि न त ॻाल्हियुनि जे ज़रिए वियसि, बाक़ी तव्हांजो ॾिनल को बि शर्त मूंखे क़बूल न आहे। त पोइ कुझु ॾींहं तुंहिंजी ज़िंदगीअ जा बचा न, पंहिंजे मालिक खां गुनाहनि जी माफ़ी वठी छॾे। हिनखे वठी आलम सां गॾु वाड़े छॾ। जेकी हिन जी बाक़ी ज़िंदगी आहे इहे पाण में सूर सले वठे। रज़न मुंहिंजो हितां लाश ई घर वापसि अचो, छो त हितां मुंहिंजो ज़िंदा वञणु तव्हांजे लाइ ख़तरे खां ख़ाली न आहे। सोडल तूं राज़न जी रमज़ ॾिठी आहे, तूं राज़न जे राज़ खां वाक़ुफ़। अॼु अदा माजिद तुंहिंजे रिश्ते जी ॻाल्हि कई अदा वॾे सां। कहिड़ी वांदी छोकिरी आहे जो इन निभागे सां शादी कंदी? हा साईं, तो लाइ ॿारो शहज़ादो कोन ईंदो, पोइ बि इन खां भलो घोट मिली पवंदो। अदा माजिद में भला कहिड़ी ख़राबी आहे?
जेड़ा तुंहिंजे भाउ सां शादी थी कयां। तू मूंखे विच में न फसाए, ॻाल्हि तुंहिंजी शादी जी हले थी। मां कॾहिं बि माजे सां शादी न कंदसि। जे कॾहिं तूं इहा ॿीहर ॻाल्हि कई न त मां तुंहिंजे घर बि न ईंदसि। मां मज़ाक थी कयां, छोरी तू तो अजायो होश मां पई निकरी। तो ही तो होश मां कढियो आ। तू छॾा दा माजिद के, तू इहो ॿुधा त तुंहिंजी दिलि ॿिए के सां लॻी आहे छा? दिलि लॻाइण लाइ न तूं ही घणी आ। मूं दिलि के सां अड़ाई आहे जो तू मुंहिंजे लाइ चईं थी। जंहिंजे दिलि में न चोर वेठल हूंदो आहे न, उहो ही इहे ॻाल्हियूं कंदी आहे। मुंहिंजी दिलि में को बि चोर न आहे वेठल। पोइ छॾ हिननि ॻाल्हियुनि खे, जल्दी चांहि कर त पी वठूं। बाबल साईं, जेकॾहिं तव्हांजे अचण जी ख़बर हुजे त मां तव्हां लाइ मानी तयारु कराए छॾियां। बेफ़िक्र आहे मुराद, हाँ एतिरो जल्द वापसि वञण वारो न आहियां। रात जी तव्हां वटि मानी खाई पोइ तव्हां वेंदुसि। पोइ त तमामु बहितर ॻाल्हि आहे। अली ख़ान हाज़ुर था, रात जे लाइ मानी तयारु कराए थो। बाबा ॿियो ॿुधायो त असां वटि भला कीअं पंधु पिया हो? मुराद कुझु अफ़वाहूं ॿुधियूं अथऊं ऐं कुझु वहम दिलि में पैदा थिया आहिनि, तंहिं करे दौरो करण तो वटि पहुतो आहे। इहो त बाबा तव्हां तमामु भलो कयो, छो त जेकॾहिं इहे वहम गुमान दिलि में घणो वक़्तु वेही वेंदा आहिनि त पोइ उन्हनि मां नफ़रत पैदा थींदी। मां नथो चाहियां त तव्हां ई असांजे विच में का नफ़रत जनम वठो। हाणे तव्हां जेका बि ॻाल्हि असां खां पुछो, असां उन जी सफ़ाई ॾियण लाइ तयारु आहियूं। सफ़ाई ॾियण जी का बि ज़रूरत न आहे मुराद। मूं ख़बर ॿुधी आहे त उहा छोकिरी तव्हां वटि आहे, जंहिं छोकिरी जे करे मूंखे बदनाम करण जी कोशिश कई वई। जी बाबा, छोकिरी जा असां वटि रहण जा सबूत रहज़न वारनि वटि पक्का आहिनि, जेके मां पंहिंजी अखियुनि सां ॾिसी आयो। मां कुझु समझी न सघियुसि मुराद। मां तफ़सील सां तव्हांखे सम्झां। बाबा साईं, मंसूर खे मुराद वारनि जे ॻोठ वेंदे ॾिठो आहे। मंसूर इहा कहिड़ी खिचड़ी पियो पचाए थे? ईअं त न आहे त जेका चोरी हवा थी आहे या मुराद वारनि वटि आहे? मूंखे बि इहो शक आहे बाबा साईं। ऐं हू रज़न जेको रोज़ हिते हाज़िरी भराईंदो हो, कुझु ॾींहंनि खां गुम आहे। मुराद जे ॿिनि माण्हुनि खे अगवा करे इहे रज़न वारा पाण खे छा फुल ताक़त सम्झण लॻा आहिनि, ऐं उन खां पोइ उन्हनि जी औताक़ ते मंसूर ख़ान जो वञण ऐं उन्हनि जो मंसूर ख़ान शायदि न मिलियो त राज़न वारा मंसूर ख़ान सां मिलिया हुजनि। तूं शाहिदनि खे छॾ, मां लॻंदड़ हवा जे रुख मां ई सम्झी वेंदो आहियां त हीअ माहौल में कहिड़ी बदबू फैलाईंदी। मूं लाइ कहिड़ो हुकुम आहे बाबा साईं? इन खां पहिरीं जो रज़न मुंहिंजे चंबे मां निकिरी वञे ऐं वञी मंसूर ख़ान जे झोलीअ में वेह। तूं हाणे जो हाणे रज़न जे तरफ़ निकिरी वञ ऐं हुनखे नियापो ॾे त सभु कम पासीरा करे हाणे जो हाणे अची मूंसां मिली वञे। ठीकु आहे बाबा साईं, मां राज़न खे वठी थो अचां। जल्द मोटण वारी कजां, ऐं हा रज़न खां सवाइ ख़ाली न मोटजां। जंहिं ॾींहुं इहा वठ वठां थी न, उन ॾींहुं इहा छोकिरी मुंहिंजे सोट सोढल जे हथ अची वई। मूंखे ॿुधाइण जे बग़ैर ख़बर न आहे त छोकिरी खे अलाए किथे गुम करे छॾियईं। जॾहिं रहज़न वारनि मुंहिंजे चाचे आलम खे अगवा कयो त सोट सोढल उन्हनि सां ॻाल्हियुनि करण लाइ उते वञी पहुतो। सोढल इन भरोसे ते वियो त छोकिरी उन वटि क़ैद आहे ऐं उन छोकिरी जे एवज़ पंहिंजे चाचा खे आज़ाद कराए वठनि। पर सोट सारो रहज़न जी फितरत खां वाक़ुफ़ न आहे। नांग जी फितरत हूंदी आहे डंको हणण। जीअं ॻाल्हियुनि लाइ सोट उते पहुतो न त उनखे बि चाचे सां गॾु ॿधी छॾियो। ऐं जॾहिं रहज़न ऐं मुंहिंजी आमो साम्हूं मुलाक़ात थी त रहज़न छोकिरीअ जूं भरियल विडियो
मूंखे ॾेखारियो। मूंखे त उन महिल इहा ख़बर पई त इहा छोकिरी मुंहिंजे सोट वटि क़ैद में आहे। सच पुछो न बाबा, इन ॻाल्हि खां उन वक़्त ताईं मां अणॼाण हुउसि, मूंखे का बि ख़बर कोन हुई। हाणे जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी ज़बान जे मथां एतबार न आहे त मां तव्हांखे एतबार ॾियण लाइ बि तयारु आहियां। सफ़ाई ॾियण जी का बि ज़रूरत न आहे। मूं ख़बर ॿुधी आहे त उहा छोकिरी तव्हां वटि आहे, जंहिं छोकिरी जे करे मूंखे बदनाम करण जी कोशिशि कई आहे। उन करे त इहा ॻाल्हि मूं रहज़न वारनि जे साम्हूं नाहे कई। हाणे इन मसइले खे जीअं बि तव्हां हल कयो, असां तव्हां सां गॾु आहियूं। ॿियो ख़बर आहे? असांजो पीउ अञा ज़िंदा आहे। पोइ छा असां तोखे छोरा छिना था लॻूं? तव्हां ज़िंदगी जा यतीम औलाद हो, जहिड़ो आहे तहिड़ो न आहे। कुझु अकुल सां ॻाल्हाए, सॼो ॾींहुं पंहिंजे अकुल खे लपाटू न हण। ही छोरो मूंखे अकुल सेखारे। कमदार मोलड़ खान उर्फ मौला बख्श उर्फ मोलू खे वॾो नालो ॿुधायो वियो आहे। एतिरो त तुंहिंजो वज़न बि न आहे। मुंहिंजो वज़न तव्हां पहिरियों ॾिसी चुकायो। चओ त भला अॼु वरी हिक ॿिए जी माप तोर कयूं। असां जहिड़ो करण नथा चाहियूं। इज़त सां वर्दी ॾियूं हां, एतिरी गेलब कोन थिए हां। तूं बि इज़त सां ॻाल्हाए त असां बि इज़त सां वर्दी ॾियूं। जी मां इज़त सां ॻाल्हायो। मुंहिंजा प्यारो ॻोठ वारो रईस अलहाज खान साहब जनाब कानड़ खान जा शहज़ादा, मूंखे इहो ॿुधायो त छा मुराद वटि रईस मंसूर खान आयल आहे? हिन सां जेतिरो बीहंदासीं ही ओतिरी दाफ़ कंदो। जेकॾहिं असां होश विञाए हिन खे ॿ चंबा हणंदासीं पोइ ख़बर थी छा कंदो। उन खां पोइ तव्हांखे मां थो ॿुधायां। अॻे दफ़े रेस जा माण्हू वठी तव्हांखे कुटको ॼारायमि न, पर हिन दफ़े तव्हांखे वठी जानड्राह में जोटींदुसि। हलो हाणे तो हलो। वॾो था पोइ मां अजाए छोरनि खां लड़ाईंदो आहियां, पर अॼु खां पोइ सभिनि सां दाबी सां ॻाल्हायो। मुराद पहिरियों चक्कर मूंदा ककर हली आयो आहे ऐं मूंखे पूरी पक आहे त मां ककर रहज़न ऐं तव्हांजे विच में ठा करण में कामयाब थींदुसि। इहो कॾहिं बि न सोचिजो त असांजा हमराह हुननि वटि क़ैद आहिनि, उन जे करे असां कमज़ोर थी विया आहियूं। ऐं मां तव्हांखे इहो बि चवां थो त इहो सोचे उन्हनि सां ठाह जूं ॻाल्हियूं कॾहिं बि न कजो। मुराद यकीन करी न त हिन क़ौम में रतो छाण ॾिसंदा त मुंहिंजे ही दिलि रत जा ॻोढ़ा रोंदी आहे। आख़िर इहा जालत असां मां कॾहिं बि छो न त असां हिन ज़ाती दुश्मनीअ मां ॿाहिरि निकिरूं। आख़िर हिकु सिंधी पंहिंजे ॿिए सिंधी भाउ जो रत केसि ताईं वहाईंदो? छो नथो असां में क़ौमी जज़्बो जागे? बाबल साईं, तव्हांजे लाइ त मुंहिंजो ही सिर बहादुर आहे। ठाह करण लाइ जेकॾहिं उन्हनि मुंहिंजो सिर बि घुरियो न त मां खिलंदे उहो सिर तव्हांखे पेश कंदुसि। न मुराद न, पहिरियों ई घणो रत वही चुको आहे। हाणे कंहिंजो बि रत न वहंदो। तव्हां ॿिन्ही धुरनि में मां अहिड़ो ठाह कराईंदुसि जो तव्हां ॿई धुरूं हिकु ॿिए में खीर खंड थी वेंदो। तव्हांजी दिलि चैनल सिंधी टीवी HD ड्रामा